पका चांका भंगू बहण शहर के मिलाईंदड़ रोड मुकम्मल तबाह, आवाम सख्त परेशान। स्कूल वेंदड़ ॿार ऐं मरीज़ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वधीक ॾिसूं था फैज़गंज मां CN न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद चांग जी हीअ रिपोर्ट। वक्त मौजूद आहियूं तालका फैज़गंज शहर पक्का चांग भंगू भेण खे मिलाईंदड़ लिंक रोड ते अचो त हितां जी आवाम खां पुछूं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। हालत तव्हां पाणी सघो था, न ॿार टाइम ते स्कूल पुॼी सघनि था। अगरि कोई मरीज़ बीमार आहे तो हॉस्पिटल पुॼी सघे, रस्ते में वञी डेथ थी वञे, मरी थो वञे। कंहिंखे डिलीवरी आहे तो डिलीवरी जे टाइम ते पंहिंजे पूरे टाइम ते पुॼी कोन सघे। तव्हां मुंहिंजी हालत ॾिसी सघो था, तव्हां ॾेखारे सघो थो असां पाण चेल जा मरीज़ थी विया आहियूं, बेल्ट लॻल आहे सिर्फ़ु हिन रोड जे करे। एमएनए साहब थी वियो, उनखे रिक्वेस्ट आहे थोरो हिन ते ज़ेर गौर कनि ऐं जेकॾहिं असांखे हिन जी रिपेयर या ठाराए ॾियनि त बहितरी थींदी। छो त इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे हिन थोरो रोड जी जेकॾहिं थोरी का वासी थिए, जेकॾहिं रोड खे ठाराए ॾियनि त महिरबानी थींदी। तमामु घणो तबाह हाल आहे। हे ठहियो हो तक़रीबन मां सम्झां थो त हिनखे 10-12 साल थिया आहिनि जो ठहियो, हुन खां पोइ हिकु दफ़ो बि रिपेयर न थी आहे हिनजी। जी नाज़रीन, हितां जी आवाम जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु हुयो त 30 सालनि खां वठी हिन रोड खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हितां जी आवाम MPA शीरा शौकत राजपर MLA साईं फज़ल अली शाह खे अपील कई आहे त महिरबानी करे असांखे हीअ रोड नए सिर तामीर कराए ॾिनो वञे, जीअं अचण वञण जो असांजो सफ़र आसानी सां थिए। कैमरामैन अयाज़ चांग सां गॾु शाहिद चांग, CN न्यूज़ फैज़गंज। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।